ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فإن خير الكتاب كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد بعد أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفثه. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا. وقال النبي عليه الصلاة والسلام لا تزول قدم عبد يوم القيامة حتى يسأل عن عمره فيما أفناه وعن علمه فيما فعل وعن ماله من أين اكتسبه وفيما أنفقه وعن جسمه فيما أبلاه. اللهم انفعنا بما علمتنا وعلمنا ما ينفعنا وزدنا علما. سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. رب زدني علما ورب زدني علما ورب زدني علما. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم.
हर क़िस्म जी हमद ऐं सना, बुज़ुर्गी ऐं किबरियाई अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जे लाइ जुगाए, जेको अकेलो हिन सॼी काइनात जो ख़ालिक मालिक राज़िक़ माबूद बरहक़ आहे। बेशुमार दुरूद सलाम जन अल्लाह तबारक व तआला जे मोकिलियल तमाम अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम ते, ख़ुसूसन असांजे आका सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी ते, जे अज़ीम पैगंबर अची करे असां भटकियल इंसान खे सिरात मुस्तक़ीम जहिड़ी सिधी राह जो ॾस ॾिनो। मुख़्तसरन हम्द सना खां बाद अल्लाह जे प्यारे पैगंबर सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हिकु हदीस तव्हां ॿुधी, जेका जामे तिरमिज़ी जी 2417 नंबर ऐं इन खां सवाइ हदीस जे ॿियनि मुख़्तलिफ़ किताबनि में इहा रिवायत मौजूदु आहे, जंहिंमें रसूल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन असांखे क़यामत जे ॾींहुं थींदड़ मुख़्तलिफ़ सवालनि जे हवाले सां कुझु ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि। क़यामत जे ॾींहुं इंसान खे पंहिंजी ज़िंदगी जी हर लम्हे, हर मिंट ऐं सेकंड जो हिसाब किताब ॾियणो पवंदो, ऐं उन क़यामत जे ॾींहुं जेके सवाल थींदा, अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मुख़्तलिफ़ हदीसनि में असांखे उहे सवाल सम्झाया आहिनि, ऐं उन्हनि जे अंदरां 5 सवाल हिन रिवायत में जेका हदीस तव्हां ॿुधी आहे, इन में अल्लाह जे पैगंबर असांखे ॿुधाया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि था, ला तज़ूलु क़दमा अब्दिन, क़यामत जे ॾींहुं कंहिं बि इंसान जा एसी ताईं अल्लाह जी बारगाह में बीठल हूंदो, हिसाब किताब ॾींदो, उन जो क़दम, उन जो पेर, उन जी विख अॻिते वधंदी बि न, जेसि ताईं उहो अल्लाह ताला खे 5 सवालनि जा जवाब न ॾेई वठे। अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन उहे 5 ई सवाल असांखे मुख़्तलिफ़ रिवायतनि में मुख़्तलिफ़ अंदाज़ में ॿुधाया आहिनि। हत्ता युसअल अन उम्रिही फीमा अफ़नाहु, पहिरियों सवाल उन खां थींदो उनजी उमिरि जे बारे में, त तो उमिरि पंहिंजी किथे फ़ना कई, वान इल्मिही फीमा फ़अल, ऐं ॿियो सवाल इंसान खां थींदो इंसान जी इल्मु ॼाण जे बारे में, त उन जेको तोखे इल्मु हो उन जे बारे में तो छा कयो, पाण अमल कयो, ॿियनि ताईं पैगाम पहुचायो, या उन जी ज़िमेदारी जो अहसासु कयो या न, इहो सवाल इंसान खां थींदो। वान मालिही मिन अइन इक्तसबहु व फीमा अनफ़क़हु, ऐं माल जे बारे में इंसान खां सवाल थींदो, किथां तो कमायो ऐं किथे तो उनखे ख़र्च कयो, कमाइण में तुंहिंजो रस्ता छा हुआ ऐं ख़र्च करण में तुंहिंजो राहूं कहिड़ियूं हुयूं। अहिड़ी तरह सां वान जिस्म ही फीमा अबलाहु, आख़िरी सवाल जेको इंसान खां थींदो इंसान जे जिस्म जे बारे में। ज़िंदगी में दुनिया जे अंदरि तोखे जिस्म मिलियो, जिस्म जो हर उज़्व क़ीमती आहे, उन जिस्म खे तो ज़िंदगी जे अंदरि दुनिया जे अंदरि किथे किथे इस्तेमालु कयो, जेको जिस्म आख़िरकार क़ब्र जी मिटी खाई वई ऐं पोड़पुण जा ॾींहं तोखे ॾिसणा पिया, उन जिस्म खे तो किथे ज़िंदगी जे अंदरि गुज़ारियो, उन जिस्म जे उज़वनि खां तो दुनिया मां कहिड़ो कमु वरितो। अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि था, जेसीं ताईं को इंसान इन्हनि 5 सवालनि जा जवाब न ॾींदो, एसि ताईं उनजी हिकिड़ी विख, हिकु क़दम अॻिते कोन खणंदो। उहो इंसान लाज़मी हर माण्हू खे इन्हनि सवालनि जा जवाब ॾियणा पवंदा। हाणे ज़रूरत इन ई शइ जी आहे त असां मंझा हर माण्हू इहो फ़िक्र ऐं इहो सोच करे त छा जेकॾहिं मूंखां क़यामत खां पहिरीं हिन वक़्तु जेका अल्लाह मूंखे ज़िंदगी ॾिनी आहे, जंहिं उमिरि में आउं आहियां, 30 साल जो हुजां, 40 साल जी उमिरि में हुजां, 50 साल जी एज मुंहिंजी गुज़री चुकी आहे, या 60 साल जी उमिरि में, भला जेकॾहिं हींअर मूंखां को माण्हू अचे करे दुनिया में इंसान मूंखां जेकॾहिं पुछे थो इन्हनि 5 सवालनि जा जवाब, त आउं उनखे जवाब कहिड़ा ॾींदुसि, ऐं छा इन्हनि 5 सवालनि जा जवाब हींअर आउं ॾेई सघंदुसि या न। हीअ दुनिया जो हिसाबु आहे। दुनिया में कंहिं माण्हू खे सवाल जो जवाबु ॾियणु ॾाढो आसान आहे, मुश्किल न आहे। छो त इम्तिहान जे अंदरि उसूल आहे। इम्तिहान जे अंदरि जेको ॿार स्कूल में, कॉलेज में, मदरसे में
कंहिं बि जॻह ते इम्तिहान ॾिसो, हिकु तहरीरी आहे यानी पेपर आहे ऐं ॿियो ज़बानी वाइवाज़ इम्तिहान। उन जे अंदरि मुश्किल तक़रीबन ज़बानी इम्तिहान हूंदो आहे। तहरीरी जेको पेपर हूंदो आहे उन में टाइम मिलंदो आहे, उनखे उन में सोचण जो टाइम मिलंदो आहे। हिकु शइ ग़लति थिए थी उनखे कटे करे वरी दोबारा उनखे चांसिस मिलनि हूंदियूं आहिनि। भला जेकर अञा किसो जेकॾहिं वधी वञे थो त उनखे काफ़ी इम्तिहान में उनखे सप्ली वग़ैरह जी बि चांस हूंदी आहे। लेकिन जेको ज़बानी टेस्ट हूंदी आहे उहा मुश्किल तरीन टेस्ट हूंदी आहे। तव्हां वॾे में वॾियूं टेस्टूं ॾिसो, उहो शख़्स आहे जेको तव्हां ईअं सम्झो कंहिं बि मुश्किल तरीन इम्तिहान जी बोर्ड में अचे थो, चाहे केॾो वॾो कमीशन जो एग्ज़ाम पास करे वञे थो, जॾहिं ख़बर पइजे थी त उन साॻी माण्हू रिटन टेस्ट में त माशाल्लाह बिल्कुलु फुल आयो, लेकिन वाइवाज़ में बिल्कुलु पोइ थी वियो। छो त ज़बानी टेस्ट जे वक़्तु इलाही सारियूं शयूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ी इहा शइ हूंदी आहे त सोचण जो मौक़ो कोन मिलंदो आहे, उनखे फिलफोर जवाबु ॾियणो पवंदो आहे। घणियूं सारियूं शयूं इंसानु सोचे ईंदो आहे, यादि करे ईंदो आहे, लेकिन वक़्त ते उनखे ज़हन मां लही वेंदियूं आहिनि। रिटन टेस्ट में सोचे वठंदो आहे, लेकिन उते सोचण जो मौक़ो कोन मिलंदो आहे। ऐं कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे त उनखे यादि शयूं हूंदियूं आहिनि, लेकिन साम्हूं पुछण वारे जो प्रेशर इंसान जे ज़हन खे घटाए छॾींदो आहे। इहा बि शइ थींदी आहे। ऐं ॿियूं बि खोड़ सारियूं इंसान जे साम्हूं शयूं ईंदियूं आहिनि जेका ज़बानी टेस्ट में इंसान जे लाइ हिकु मुश्किल आहे। हीअ उहा टेस्ट आहे जेका तव्हां या आऊं हिकिड़े आम इंसान जे साम्हूं ॾियूं था। उहो असांखे छा थो करे सघे? भला वधि में वधि असांखे टेस्ट में फेल कंदो न, ॿियो त कुझु कोन कंदो न। असां ते को केस कोन कराईंदो, असां ते को ॾाढ कोन कंदो, असांजे मथां को प्रेशर कोन विझंदो, वधि में टेस्ट में फेल कंदो, ॿियो छा करे सघे थो? लेकिन क़यामत जो हिसाब ईअं न हूंदो। ज़बानी टेस्ट हूंदी, वाइवाज़ हूंदी, रिटन टेस्ट न, ज़बानी टेस्ट हूंदी। फिल फोर जवाबु ॾियणो पवंदो उन माण्हू खे, ऐं साम्हूं पुछण वारी ज़ात अलाह जी हूंदी। रब जी ज़ात उन ॾींहुं अलाह जे पैगंबर जूं हदीसूं आहिनि। नबी अलैहिस्सलाम जिन फरमाइनि था क़यामत जे ॾींहुं हिसाब किताब जे टाइम ते अलाह ताला पंहिंजे जलालत में हूंदो, रब जी ज़ात रोब में कावड़ में हूंदी। एतिरी कावड़ जो नबी अलैहिस्सलाम जिन फरमाइनि था उन हिसाब किताब जे मरहले जे शुरू थियण खां अॻु में अञा हिसाब किताब शुरू ई कोन थियो आहे। अॻु में इंसान परेशान आहिनि। आदम अलैहिस्सलाम वटि अचनि था, नूह अलैहिस्सलाम वटि अचनि था, इब्राहिम अलैहिस्सलाम वटि अचनि था त अलाह जे साम्हूं सिफ़ारिश कर तां त असांजो हिसाब किताब थिए। लेकिन रब जी ज़ात एतिरी जलालत में, एतिरो रोब में अलाह ताला हूंदो जो कंहिं नबी इन क़िस्म जी जसारत कोन कंदो त आउं रब खे इन क़िस्म जी इल्तिजा करे सघां। अलाह जो पैगंबर अलैहिस्सलाम अलाह जा नबी आहिनि। नबी अलैहिस्सलाम फरमाईंदा उहे साॻी इंसान, सभई इंसान गॾिजी करे मूं वटि ईंदा ऐं आउं बि डायरेक्ट अलाह खां घुरंदुसि कोन, डायरेक्ट रब खां सुवाल कोन कंदुसि। पंहिंजे बारे में कोन्हे, आम इंसान जे बारे में त अलाह हिसाब किताब थिए। हिसाब किताब थियणो आहे न, जल्दी थी वञे। लेकिन अलाह जे नबी अलैहिस्सलाम फरमाइनि था त उन टाइम ऐं रब जी कावड़ अलाह जी जलालत खे ॾिसी करे सजदे में किरी पवंदुसि, सजदे में किरी पवंदुसि, अलाह जी हमद बयानु कंदुसि। ऐं उहे अल्फाज़ मुंहिंजी ज़बान ते उन टाइम ते अलाह आणींदो जेके दुनिया में कॾहिं मूं अल्फाज़ कोन चया हूंदा। अलाह जे पैगंबर अलैहिस्सलाम दुनिया में अलाह ताला जी हमद केतिरी बयानु कई आहे। सुभान अल्लाह व बिहम्दिही अदद ख़ल्क़िही व रिज़ा नफ़्सिही व ज़िनत अर्शिही व मिदाद कलिमातिही। अल्लाह जे नबी अल्लाह जी हमद बयानु कई आहे, यानी अल्लाह ताला पाक आहे। अल्लाह जी तस्बीह केतिरी बयानु कंदुसि, केॾी वरी अल्लाह जी पाकाई आहे, एतिरी अल्लाह जे लाइ हमद ऐं पाकाई बयानु कंदुसि। सुभान अल्लाह व बिहम्दिही अदद ख़ल्क़िही, जेतिरी रब जी मख़लूक जो तइदाद आहे। असां मख़लूक जो हिसाब रखूं, हिन ज़मीन जे मथां असां इंसान जे आदमशुमारी मुश्किल थी पई आहे। मलाइक अलॻि आहिनि, जिन मलाइकनि जे बारे में नबी अलैहिस्सलाम फरमाईंदा त बैतुल मामूर जेको बैतुल्लाह खां सिधो मथे आहे, रोज़ानो 70,000 फ़रिश्ता तवाफ़ कनि था। ऐं जंहिं फ़रिश्ते खे हिकु चकर वारी मिली वञे थी, क़यामत ते उनखे दोबारा वारो कोन मिलंदो। हीअ मलाइक नबी अलैहिस्सलाम फरमाईंदा कॾहिं कॾहिं आसमान आवाज़ कंदो आहे। जेके हिकिड़ी शइ ते भारी वज़न अचे न, आवाज़ थींदो आहे। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त आसमान जो हक़ आवाज़ करे, छो उनजी हर पाड़ी पाड़ी ते फ़रिश्ता एतिरा आहिनि, सो आवाज़ त कंदो न उहो आसमान। ही अल्लाह जा फ़रिश्ता, इंसान, उन खां सवाइ जिन, इहा थिए अलॻि मख़लूक। इन खां सवाइ बाक़ी तो मख़लूक ॾिसो भला। असां हिकिड़ी हिकिड़ी मख़लूक खे काउंट शुमार करणु परे जी ॻाल्हि आहे, लेकिन असीं जिन्सूं शुमार करे कोन सघंदासूं। असांजे इलाइक़े में जेके जिन्सूं मख़लूक जूं हूंदियूं,
जाबलू इलाइक़े में अलॻि हूंदियूं, अञा तव्हां ॿिए इलाइक़े में उते तव्हांखे नई शइ नज़र ईंदी, अञा तव्हां समुंड जे हलिया वञो, समुंड जे तइ में अलाह जी ॿी मख़लूक़ पई आहे। हीअ त ज़मीन आहे, ॿी ज़मीन, टी, चोथी, 7 ज़मीनूं आहिनि। रब जी मख़लूक़ खे शुमार करणु असां कॾहिं वेही करे सिर्फ़ु माखोड़ियुनि जे हिकिड़े सोराख़ जे मुंहं ते वेही करे असीं कॾहिं उन मां निकिरंदड़ कॾहिं माखोड़ियूं असीं शुमार करे ॾिसूं भला। अल्लाह जी मख़लूक़ केतिरी रब जी मख़लूक़ आहे। अल्लाह जे पैगंबर अल्लाह जी हमद बयान कई आहे, केतिरी अदद ख़ल्क़ ही जेतिरी रब जी मख़लूक़ जो तइदाद आहे। वरिज़ा नफ़्स ही जेतिरो अल्लाह के पाण खे अल्लाह जी हमद तस्बीह पसंदि आहे। सुभान अल्लाह बिहम्दिही अदद ख़ल्क़िही वरिज़ा नफ़्सिही वज़नत अर्शिही व मिदाद कलिमातिही, जेतिरो रब जे अर्श जो वज़न आहे। अल्लाह जे अर्श जे हवाले सां उहा हदीस जो नबी अलैहिस्सलाम ने फरमाया, हिकु ज़मीन आसमान जे विच में फ़ासिलो 500 सालनि जो आहे, 500 सालनि जो फ़ासिलो, ऐं एतिरी थोल हिकिड़े आसमान जी आहे। आसमान जो हेठियूं तर ऐं मथी साइड एतिरी आहे जेतिरो ज़मीन आसमान जे विच में छेटो आहे। ईअं वरी विच में एतिरो छेटो आहे, ईअं ॿियो आसमान उहो बि एतिरो ई थुल्हो आहे। इहे 7 आसमान आहिनि, वरी एतिरा ई बिल्कुलु मिक़दार में हेठि 7 ज़मीनूं आहिनि। हिकिड़ी ज़मीन एतिरी थुल्ही, वरी हेठि एतिरो विच में खाल, वरी ॿी ज़मीन, इहे 7 ज़मीनूं 7 आसमान। आसमान ख़तमु थिया, सही हदीस आहे। उन खां मथां खां एतिरो ई छेटो आहे, मथे पाणी आहे, पाणी जो हेठियूं तर ऐं मथियूं तर एतिरो ई फ़र्क़ु आहे जेको 500 सालनि जो फ़ासिलो वञे। उन खां मथे एतिरो छेटो आहे, उन खां मथे अल्लाह जो अर्श, अल्लाह जी कुर्सी आहे। जंहिंमें नबी अलैहिस्सलाम जी तशबीह अल्लाह जे नबी सां सम्झायो त उन्हनि जो मिसाल ईअं हिकिड़ो वॾो मैदान हुजे, उन मैदान में तव्हां हिकिड़ो छलो उछलाए छॾियो, नंढड़ो कड़ो को, तव्हांखे उनजो केतिरी शइ नज़र ईंदी। हीअ 7 ज़मीनूं 7 आसमान, इन्हनि जी मख़लूक़ अल्लाह जे अर्श ऐं कुर्सी जे मुक़ाबले में इहे हैसियत रखे थी। हाणे ख़ुदि सोचियूं त उन अर्श जो वज़न केतिरो हूंदो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जी हमद इन्हनि लफ़्ज़नि में बयानु कई आहे जेतिरो रब जे अर्श जो वज़न आहे। मिदाद कलिमातिही, जेतिरो अल्लाह जे कलिमात खे लिखण जे लाइ मस स्याही जी ज़रूरत आहे न, एतिरी अल्लाह जी हमद तस्बीह बयानु कंदुसि। केतिरी स्याही खपे। अल्लाह ताला क़ुरान करीम फरमाए थो, कुल लौ कानल बहरु मिदादन लिकलिमात रब्बी लनफ़िदल बहरु क़ब्ल अन तनफ़द कलिमात रब्बी वलौ जिना बिमिस्लिही मददा। रब फरमाए तो हिन ज़मीन जो मुकम्मल पाणी, ऐं तव्हांखे ख़बर आहे त ज़मीन जे मथां अक्सर हिसो पाणी जो आहे, थोरो हिसो खुश्की जो आहे। तव्हांखे नक्शो ॾिसी वठो, इहो सभई पाणी जेको आहे मुकम्मल पाणी। अल्लाह फरमायो इनखे जेकॾहिं आउं मस करे छॾियां न, स्याही में तब्दील करे छॾियां, तव्हां अल्लाह जा कलिमात लिखो, इहा मस स्याही तव्हांजी ख़तमु थी वेंदी हली। वलौ जिना बिमिस्लिही मददा, अञा एतिरो पाणी तव्हांखे डबल आणे ॾियां तव्हांखे, ऐं उहो बि साॻी स्याही मस में तब्दील करे छॾियां, वरी बि तव्हां अल्लाह जे कलिमात खे लिखणु शुरू करियो। अल्लाह ताला फरमाए थो त अव्हांजी मस ही पाणी ख़तमु थी वेंदो, रब जे कलिमात ख़तमु कोन थींदा। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जी उहा हमद बयानु कई आहे दुनिया जे अंदरि। मिदाद कलिमात, यानी अल्लाह जी कलिमात के लिखण जे लाइ जेतिरी स्याही जी ज़रूरत आहे, अल्लाह जी तस्बीह हमदाऊं एतिरी मोहम्मद रसूलुल्लाह बयानु कंदुसि। हीअ दुनिया जे अंदरि अल्लाह जे नबी फरमायो त आउं क़यामत जे ॾींहुं उन टाइम ते रब जी जलालत खे ॾिसी करे उहा हमद बयानु कंदुसि जेका दुनिया में बयानु कोन कई हूंदी आहे। यानी दुनिया में ही जेका अल्लाह जे नबी हमद बयानु कई आहे, अल्लाह जी तस्बीह बयानु कई आहे, हीअ त इंसान जे अक़ल ऐं शोर खां कई दर्जा वधीक आहे, केतिरा ई दर्जा वधीक आहे। अल्लाह जे नबी अलैहि फरमाईंदा आउं सजदे में किरी पवंदुसि, अल्लाह तबारक तआला मूंखे हुकुम कंदो। अल्लाह जे नबी फरमाईंदा इरफा रासक वसल तोता वशफा तुशफा। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला हुकुम कंदो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पंहिंजो मथो मुबारक मथे खण, हाणे घुर तोखे उहा शइ मिलंदी, सिफ़ारिश कर तुंहिंजी सिफ़ारिश क़बूल थींदी। अल्लाह जे नबी अलैहि सलाम फरमाया उन खां पोइ रब खां सुवाल कंदुसि, अल्लाह मख़लूक़ जो हिसाब थिए, इंसान जो हिसाब थिए, रब जी ज़ात एतिरी जलालत में हूंदी, असां पंहिंजे अंदर खां पुछूं इन्हनि 5 सवालनि जो जवाबु तव्हां या आऊं हिकिड़े आम इंसान जे साम्हूं ॾींदे बि हॿकी वेंदासूं। उन ॾींहुं अल्लाह जे ज़ात जे साम्हूं असां वटि इन्हनि सवालनि जा जवाब कहिड़ा हूंदा, कहिड़ा सवाल हूंदा। रसूल करीम अलैहिस्सलाम जे हवाले सां असांखे बाक़ाइदा तंबीह फरमाई आहे, पामेद सलातन हत्ता युसअल अन उम्रिही फीमा अफनाहु। पहिरियों सवाल इंसान खां थींदो उम्र जे बारे में, ज़िंदगी मिली तोखे, उन ज़िंदगी किथे ख़तमु करे छॾियो, किथे ख़तमु करे। 50 साल ज़िंदगी मिली, 60 साल ज़िंदगी मिली तव्हांखे, 70 साल 80 साल जेके तव्हांखे उमिरि मिली, उन खां अॻु में 50 साल 40 साल उमिरि मिली,
भला तव्हांजे करे शुरू वारा 15 साल कढी छॾियो नंढपण जा, उन खां पोइ बि जेकॾहिं तव्हां 50 साल मां 15 कढंदा तॾहिं बि तव्हांजी केतिरी उमिरि वञी पइजे थी। इहा उमिरि तो किथे ज़ाया करे छॾी। ऐं उमिरि जे बारे में उहो ॾींहंनि जो महीननि जो हिसाब न, मिंट मिंट जो हिसाब थींदो, मिंट मिंट जो हिसाब थींदो। ऐं उन ॾींहुं जॾहिं इंसान जे साम्हूं पूरो अमाल नामो जॾहिं आंदो वञिबो, छा चवंदो उन ॾींहुं? अल्लाह ताला क़ुरान करीम में उहे सभई मंज़र ज़िक्र कया आहिनि। जंहिं ॾींहुं इंसान खे उहो सभु मुकमल अमाल नामो, हिकु उहे ख़ुशि नसीब हूंदा जंहिंखे साॼे हथ में अमाल नामो मिलंदो। उहो छा चवंदो? हा उहो मुक़रा उहो किताबी आहे, इन्नी ज़ननतु अन्नी मुलाक़िन हिसाबी आहे। दोस्तनि खे सॾींदो, अचो मुंहिंजो अमाल नामो पढ़ो त सही भला, केॾियूं मूं नेकियूं कयूं आहिनि ऐं मूंखे यकीन हुई त मूंखे हिसाब किताबी ॾियणो आहे। अल्लाह ताला उन माण्हू जो बि ज़िक्र कयो आहे जंहिं माण्हू खे अमाल नामो पंहिंजो हिसाब किताब खाॿे हथ में मिलंदो। ज़िंदगी जे हर लम्हे जो हिसाब किताब जॾहिं ॾिसंदो, उहो साॻी छा चवंदो? या लैतहा कानतिल क़ादिया मा अगना अन्नी मालिया हलक अन्नी सुल्तानिया। हाय काश जेकॾहिं मौत सां मुंहिंजी पछाड़ी थी वञे हा न, यानी मौत खां पोइ मुंहिंजो को उथण वारो हिसाब किताब न हुजे त बहितर हो। या लैतहा कानतिल क़ादिया मा अगना अन्नी मालिया, मुंहिंजो दुनिया में माल हो, दौलत हुई, पैसो हो, उहा सभई दौलत ऐं पैसो अॼु मूंखे फ़ाइदो कोन्हे। हलक अन्नी सुल्तानिया, अॼु मुंहिंजी बादशाही किथां वई, अॼु मुंहिंजी सरदारी किथां वई, सभई शयूं ख़तमु थी वयूं। रब फरमाईंदो ख़ुदूहु फग़ुल्लू सुम्मल जहीम सल्लू सुम्म फी सिलसिलतिन ज़रउहा सबऊन ज़िराअन। अल्लाह ताला उन ॾींहुं क़यामत जे ॾींहुं हिन इंसान जे बारे में हिसाब किताब कंदो। रब फरमाईंदो हीउ अञा उन टाइम पंहिंजो पाण ते अफ़सोस पियो कंदो। अल्लाह फरमाईंदो हिनखे पकड़ियो, ज़ंजीरनि में जकड़े करे हिनखे जहन्नम जे हवाले गीले करियो। उन ॾींहुं इंसान सोचींदो त मुंहिंजी ज़िंदगी जो लम्हो लम्हो अॼु सभु शइ महफ़ूज़ आहे, हर शइ महफ़ूज़ मुंहिंजी पई आहे अॼु दुनिया में। ऐं माज़ी में मुमकिन आहे काफ़ी सारियूं शयूं इंसान खे सम्झ में न अचनि। हिकिड़ी ॻाल्हि तव्हां यादि रखी छॾियो, इंसान जेतिरी बि तरक़ी करे थो न, इंसान इल्म जे मैदान में या साइंस जेतिरी तरक़ी कई आहे, उन्हनि हर तरक़ी सां इस्लाम जी हक़ानियत ज़ाहिर थी आहे, क़ुरान करीम जी सदाकत ज़ाहिर थी आहे। जेके ॻाल्हियूं अल्लाह ताला क़ुरान करीम में अल्लाह जे पैगम्बर सां हदीस में कयूं हुयूं, अॻु में सम्झ में कोन थिया आहियूं, लेकिन हिन वक़्तु जीअं इंसान तरक़ी कई आहे उहे साॻी शयूं असांजे लाइ सम्झणु आसान थी पयूं आहिनि। मिसाल जे तौर ते अल्लाह ताला क़ुरान करीम में वनज़उल मवाज़िन क़िस्त लियौमिल क़ियामत, यानी इंसान जे अमल जे लाइ क़यामत जे ॾींहुं मीज़ान लॻंदो, हर अमल जी तौर थींदी। हाणे हिकिड़े माण्हू खे सम्झ में कोन थी आई, उहा निमाज़ जी तौर कीअं थींदी? तौर हमेशह वज़न उन शइ जो थींदो आहे जंहिंजो जिस्म हुजे न, जंहिं शइ जो जिस्म न आहे उनजो वज़न कीअं थींदो? भला निमाज़ जी तौर कीअं थींदी? रोज़े जो वज़न कीअं थींदो? मुंहिंजे ॿियनि अमलनि जो वज़न कीअं थींदो? मुंहिंजी दुआ जो वज़न कीअं थींदो? लेकिन हिन वक़्तु साइंस इहो साबित करे ॾेखारियो, बाक़ाइदा हर शइ जो वज़न, गाॾी हले थी स्पीड उनजी नोट थिए थी, अहिड़ी तरह सां टेम्परेचर नोट थिए थो, या हर शइ जे हिसाब सां तव्हां ॾिसो उहे शयूं जिन में आम जिस्म न आहे, लेकिन उन्हनि जी अॼु इंसान तौर करे वज़न साॻी शइ रखी करे अॼु साबित करे ॾेखारियो त अल्लाह ताला जेका क़ुरान करीम में ॻाल्हि कई उहा हक़ आहे, सच आहे। ईअं ई साॻी माज़ी में मुमकिन आहे, सम्झ में कोन थी आयो त हिकु माण्हू जी 60 साल जी ज़िंदगी ऐं हर लम्हो उनजो महफ़ूज़ हुजे, कीअं थी सघे थो? नामुमकिन शइ आहे। लेकिन हिन वक़्तु इंसान ख़ुदि इन शइ खे साबित करे ॾेखारियो आहे। तव्हां कंहिं जॻह ते वञो, को चोरी थी वञे थी, को मसइलो थी पवे थो, CCTV कैमरा इंसान लॻाए छॾी आहे, हर शइ उहो नोट करे पई, तव्हां उन जॻह में हुजो या न हुजो, लेकिन तव्हांजी गैर मौजूदगी में तव्हांजी दुकान में छा थी पियो, तव्हांजे पेट्रोल पंप ते छा थी पियो, तव्हांजी ऑफिस में छा थी पियो, हर लम्हो हर सेकंड तव्हांजे साम्हूं सॼो रिकॉर्ड अची वञे थो। हीअ त तव्हांजी मुंहिंजी इंसान जी इजाज़त आहे न। इंसान जॾहिं हर शइ जो लम्हो नोट करे सघे थो, रब जी ज़ात आला आहे। अल्लाह तबारक व तआला असांजे जिस्म में केतिरियूं कैमराऊं फिट करे छॾियूं आहिनि। असां कंहिं जॻह ते वञूं था न, कंहिं जॻह ते को नोट दीवार ते लॻल बोर्ड पढ़ी करे इंसान तयारु थी वेंदो, कैमरा के आंख आपको देख रही है, कैमरा जो नालो ॿुधी करे इंसान तयारु थी वेंदो, हिते मूंखे का बि हरकत न आहे करणी, हिते मूंखे तयारु रहणो आहे, छो त मुंहिंजी हर हरकत
ऐं सभु शइ महफ़ूज़ थिए पई, सेव थिए पई। कॾहिं असां सोचियो आहे हिन दुनिया जी कैमरा खां असां केतिरो लारायूं था? हिन दुनिया जे कैमरा जो केतिरो असांखे फ़िक्र आहे? केतिरा ई इंसान, हिकु चोर चोरी करणु अचे थो, कंहिं बि ऑफिस जे ॿाहिरां कैमरा ॾिसी करे उहो पंहिंजी चोरी तां हटी वञे थो। हिकु ग़लति इंसान कंहिं बि क़िस्म जी का शरारत करणु अचे थो, कैमरा खे ॾिसी करे पंहिंजी शरारत हथु खणी वञे थो। कॾहिं असां जिस्म पंहिंजो पाण खे सोचूं, रब असांजे जिस्म में केतिरो कैमरा फिट करे छॾियो। अलाह ताला क़ुरान करीम में फरमाए छॾियो न, क़यामत जे ॾींहुं असां सां इंसान जिस्म जो उज़वा ॻाल्हाईंदा। हीअ हथ असांजो कैमराऊं आहिनि, हीअ इंसान जो रानू, इंसान में कैमरा फिट थियल आहे। इंसान जे जिस्म जो हर उज़वो इंसान जे अंदरि कैमरा फिट थियल आहे। ज़मीन जंहिं ते हले पियो न, इहा ज़मीन इंसान जे लाइ क़यामत जे ॾींहुं गवाही ॾींदी। नेक इंसान आहे तॾहिं बि गवाही मिलंदी, बुरो इंसान तॾहिं बि गवाही मिलंदी। रसूल करीम अलैहिस्सलाम जे मौज़न जे बारे में फरमायो न, हिकु जेकॾहिं मौज़न अज़ान ॾिए थो ऐं उनजी अज़ान जंहिं बि जॻह ते पहुचे थी, उन जॻह ताईं, चाहे उहा साह वारी शइ हुजे, चाहे बेजान शइ हुजे, कहिड़ी बि शइ आहे, लेकिन इल्ला शहिद लहू यौमुल क़यामत, क़यामत जे ॾींहुं रब जे बारगाह में गवाही ॾींदी उहा अल्लाह ही तुंहिंजे दर ॾे सॾींदो माण्हुनि खे। अल्लाह हिन जी ज़बान मां तुंहिंजी तौहीद जो जुमिलो ईंदो हो। अल्लाह ही मौज़न इंसान हो, हर शइ गवाही ॾींदी। यानी ही ज़मीन जो शजर, हजर, ज़मीन जो टुकड़ो तव्हांजी मुंहिंजी हर शइ सेव करे पियो। जंहिं ॾींहुं इंसान रब जी बारगाह में ईंदो, पूरो रिकॉर्ड इंसान जे साम्हूं ईंदो, ज़िंदगी जो हर लम्हो बि उन खां गैर महफ़ूज़ न हूंदो। उन ॾींहुं इंसान चवंदो, हाय अॼु जेकॾहिं मुंहिंजी ज़िंदगी में ख़ात्मो थी वञे त वधीक बहितर हो, वधीक बहितर हो। त हीअ उमिरि आहे, ज़िंदगी आहे, अल्लाह जी नेमत आहे। यादि रखी छॾियो, ज़िंदगी रब जी नेमत आहे। अल्लाह ताला क़ुरान करीम में इन जॻह खे असांजे लाइ नेमत सॼो आहे, नेमत सॼो। इंसान जी ज़िंदगी आहे, सभु कुझु आहे। सिर्फ़ु जेकॾहिं जिस्म आहे, उन में ज़िंदगी न आहे, रूह न आहे, त बि इंसान जी मिल्कियत कंहिं कम जी कान आहे, उनजो औलाद कंहिं कम जो कान आहे, उनजो पैसो कंहिं कम जो कान आहे। उन करे असांखे फ़िक्र करणु खपे, ईअं न थिए हीअ असांजी ज़िंदगी, असांजे खाइण पीअण, असांजी मौज मस्तीअ में गुज़री वञे ऐं जंहिं टाइम ते मलकुल मौत अची करे असांजे मथां बीहे, पोइ उन टाइम चवंदो, अल्लाह हाणे मूंखे मोहलत ॾे, हाणे मूंखे मोहलत ॾे। फ़सद्दक़ वकुम मिन सालिहीन, हाणे आउं सदको करे वठां, हाणे आउं नेकी कंदुसि। लन युअख़िर अल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा, रब फरमाए थो, जंहिं ॾींहुं इंसान जो टाइम थी वेंदो न, वक़्तु पूरो थींदो, इंसान खे कॾहिं बि मामूली क़िस्म जी मोहलत कोन मिलंदी। हिकिड़ो मिंट परे जी ॻाल्हि आहे, हिकु सेकंड बि इंसान खे मोहलत कोन मिलंदी। उन ॾींहुं इंसान परेशान न थिए। ज़िंदगी अल्लाह असांखे ॾिनी आहे, ज़िंदगी जो असीं क़दुरु करियूं, ज़िंदगी जो क़दुरु करियूं। जंहिं मक़सद लाइ रब असांखे ॾिनी आहे, उन मक़सद में असीं इस्तेमालु करियूं। ज़िंदगी में हिकु शइ असांजी ज़रूरत ऐं ॿियो मक़सदु असांजो। मक़सदु छा आहे? मक़सदु असांजो आहे आख़िरत में पहुचणु, जन्नत जो हुसूल। इहो असांजो मक़सदु आहे, इहो असांजो टारगेट आहे। ऐं उन ई मक़सद ते पहुचण जे लाइ इंसान रस्ते ते वञे थो, उनखे खाधे जी ज़रूरत आहे, लिबास जी ज़रूरत आहे, पीअण जी ज़रूरत आहे। इहे इंसान जी ज़रूरतूं आहिनि ऐं इहे दुनिया जूं शयूं आहिनि। दुनिया जो कारोबार आहे, दुनिया जी प्रॉपर्टी आहे, दुनिया में औलाद आहे। हीअ असांजी वक़्त जी ज़रूरत आहे। असीं उन खे उन हिसाब सां यूज़ करियूं ऐं असांजी असुल निगाह, असुल असांजो टारगेट आख़िरत हुजे, आख़िरत जो फ़िक्र हुजे। इहा ई शइ असांखे इस्लाम सेखारी आहे। हिकु शख़्स हितां खां जेकॾहिं निकिरे थो सफ़र जे लाइ ऐं उनजो असुल मक़सदु छा आहे? अक्सर उनजो टारगेट कराची पहुचणो आहे। हाणे कराची पहुचण जे लाइ हितां खां निकितो आहे, रस्ते में कंहिं जॻह ते उनखे लाज़मी खाधे जी ज़रूरत पए थी, पीअण जी का ज़रूरत पए थी, कंहिं जॻह ते आराम करे थो, थोरी देरि ब्रेक करे थो। कॾहिं बि उते पंहिंजा महल माड़ियूं कोन ठाहींदो, कॾहिं बि उते पंहिंजे हमेशह जो ठिकाणो कोन ठाहींदो। हुनजी सोच इहा हूंदी, मूंखे बुख लॻी आहे, फलां होटल ते मूंखे लहिणो आहे, बसि मुंहिंजो ज़रूरत मुंहिंजी पूरी थी, हाणे सफ़र अॻिते मूंखे जारी रखिणो आहे। ख़ाली वेही करे पंहिंजो टाइम फुज़ूल कोन वञाईंदुसि। मूंखे उञ लॻी आहे, फलां जॻह ते बीठुसि, मुंहिंजी ज़रूरत पूरी थी, पाणी मिलियो, हाणे उते बीही करे पंहिंजो टाइम ज़ाया कोन कंदुसि, छो त मूंखे पंहिंजे मक़सद ते पहुचणो आहे, मूंखे पंहिंजे सफ़र ते पहुचणो आहे। असुल जंहिं जॻह ते, जंहिं टाइम ते मूंखे पहुचणो आहे, असुल मूंखे उते ई पहुचणो आहे। रस्ते जा सभई प्रोग्राम कैंसिल करे छॾींदुसि। इहा ई शइ असां सोचजे कॾहिं हिन ज़िंदगी में रखूं, उमिरि में रखूं, इंसान कामयाबु थी वञे त मुंहिंजो मक़सदु, मुंहिंजो टारगेट, मुंहिंजी पछाड़ी जेका आहे उहा जन्नत आहे, आख़िरत जो फ़िक्र आहे, मरण खां पोइ वारी ज़िंदगी आहे। हीअ मुंहिंजी ज़िंदगी जो सफ़र आहे, हीअ सफ़र आहे। इन में पंहिंजे टाइम जो क़दुरु करियूं, पंहिंजे वक़्त जो क़दुरु करियूं। हीअ वक़्तु इंसान खे कॾहिं दोबारा कोन मिलंदो आहे। अल्लाह ताला क़ुरान करीम जे अंदरि अक्सर जॻहियुनि ते
वक़्त जो ज़िक्र कयो आहे। अल्लाह ताला क़ुरान करीम में इंसान खे सम्झाइण जे लाइ मुख़्तलिफ़ शयुनि जा कसम खयां आहिनि, मुख़्तलिफ़ शयुनि जा। लेकिन तव्हां क़ुरान करीम जो मुतालो करे ॾिसो, रब सभ खां वधीक क़ुरान करीम में वक़्त जो कसम खयो आहे। वल असर इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र इल्लल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात। रब इन जगह ते ज़माने जो कसम खयो आहे। किथे फरमाए वल लैल वन नहार व ज़ुहा वल फज्र। अल्लाह तबारक तआला इन सभिनी जगहनि ते टाइम जो कसम खयो आहे। फज्र जे टाइम जो कसम, रात जे टाइम जो कसम, ॾींहं जे टाइम जो कसम, सुबुह जे ॿिनि पहिरनि जे टाइम जो कसम आहे, फज्र जे टाइम जो कसम आहे, ऐं रात जे वञण जे वक़्त जो टाइम जो कसम आहे। अल्लाह ताला क़ुरान करीम में वक़्त जो कसम खयो आहे। छो इन जे करे ही टाइम इंसान जे लाइ क़ीमती आहे। ज़िंदगी जे अंदरि जेका बि शइ इंसान खां वञे थी हली, उहा साॻी शइ इंसान खे दोबारा मिली सघे थी या दोबारा न बि मिले, मुतबादिल शइ खां मिली सघे थी। औलाद आहे, इंसान खे महबूब आहे, औलाद सभु कुझु इंसान सम्झे थो। पुटु फोत थी वियो अल्लाह, उहो साॻी इंसान परेशान थी वञे थो, मेंटल थिए थो, रब ॿियो पुटु ॾेई छॾे थो। इंसान खे कारोबार में नुक़सानु पइजी वियो, वरी ॿी जॻह ते फ़ाइदो मिली वञे थो। लेकिन टाइम उहा अल्लाह जी क़ीमती नेमत आहे। हिकु सेकंड जेको इंसान खां वञे थो, ज़िंदगी में कॾहिं दोबारा कोन मिलंदो। अॼोको ॾींहुं, अॼोकी तारीख़, ही साॻी टाइम तव्हां ज़िंदगी में वरी दोबारा इंसान खे कॾहिं कोन मिलंदो। जेको ज़िंदगी जो सिज लहे पियो असांजे लाइ, उहो ईअं सम्झूं असांजी ज़िंदगी मां ॾींहुं घटिजे पियो, असांजी उमिरि लफ़्ज़नि में वधे पई, लेकिन हक़ीक़त में उमिरि घटिबी आहे। असीं उन उमिरि जो क़दुरु करियूं, उमिरि खे सही इस्तेमालु करियूं, अल्लाह जी इबादत में, अल्लाह जे पैगम्बर जी इताअत में ऐं मुआशिरे में अख़लाक़ियात जे हवाले सां मख़लूक़ जी ख़िदमत जे अंदरि असां पंहिंजी उमिरि जो अक्सर हिसो जेको बसर करियूं। अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम फरमाईंदा त पहिरियों सुवाल इंसान खां इहो थींदो, हत्ता युसअल अन उम्रिही फ़ीमा अफ़नाहु व अन इल्मिही फ़ीमा फ़अल। ऐं इल्म जे बारे में इंसान खां सुवाल थींदो। इल्म लाज़मी न आहे जो इंसान को बाक़ाइदा आलिम थिए उन खां पोइ अॻिते तबलीग करे। इहो बि न आहे जंहिं शख़्स खे जेतिरो इल्मु आहे, जेतिरी ॼाण आहे, उन मुताबिक़ हुन छा अमल कयो आहे, ॿियनि ते कहिड़ो पैगाम पहुचायो आहे। रसूल करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था, बल्लिगु अन्नी वलो आया। मुंहिंजे तरफ़ खां तव्हां ताईं जेको पैगाम पहुचे तव्हां ॿियनि ते पहुचाए छॾियो। खणी जो हिकिड़ी आयत छो न हुजे, हिकिड़ी आयत छो न हुजे। नबी अलैहिस्सलाम फरमाईंदा, नज़र अल्लाह उमरन समिया मक़ालती फहफ़िज़हा व अद्दाहा कमा समियाहा। अल्लाह जे नबी दुआ ॾिनी उन माण्हू खे। पोइ अॼु तव्हां या आऊं माण्हुनि खे चवंदो बाबा मुंहिंजे लाइ दुआ घुरिजे, मुंहिंजे लाइ मसइला आहिनि, परेशानियूं आहिनि, मौलवी साहब मुंहिंजे लाइ दुआ घुरिजे, फलाणे निमाज़ी खे चवंदुसि मुंहिंजे लाइ दुआ घुर। लेकिन केॾो ख़ुशि नसीब उहो माण्हू आहे जंहिंखे अल्लाह जे पैगम्बर दुआऊं ॾिनियूं हुजनि, जंहिंजे लाइ अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम दुआऊं घुरियूं हुजनि। अल्लाह उन माण्हू जे चेहरे खे क़यामत ॾींहुं तरो ताज़ा रखे, रौनक वारो चेहरो बनाए। अल्लाह उन माण्हू जे चेहरे खे रोशन बनाए जंहिं ॾींहुं इंसान जा केतिरा अहिड़ा इंसान हूंदा, यौम तस्वद्दु वुजूहुन। रब फरमाए थो उन ॾींहुं केतिरा ई अहिड़ा चेहरा हूंदा जेके कारा हूंदा। ॿीजे फरमाए त केतिरा ई अहिड़ा इंसान हूंदा जिन इंसाननि जे चेहरनि खे काराण बाक़ाइदा ढके छॾींदी। ज़िंदगी जे अंदरि उहे सभु कुझु हसीन हुआ, लेकिन अमलनि में एतिरो पोइते हुआ क़यामत जे मुंहिंजा चेहरा कारा थी विया। अल्लाह जे पैगम्बर दुआ ॾिनी, अल्लाह उन माण्हू जे चेहरे खे तूं तरो ताज़ा ऐं ख़ूबसूरत रोशन रखिजे। कहिड़ो माण्हू? मन समिया मक़ालती, जंहिं शख़्स मूं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी अथसि, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी अथसि, फहफ़िज़हा, उन ॿुधण खां पोइ उनखे यादि करे थो, व अद्दाहा कमा समियाहा, उन खां पोइ यादि करण खां पोइ ॿियनि ते पहुचाए वेठो, ॿियनि ते पहुचाए थो। अल्लाह जे पैगम्बर दुआ ॾिनी आहे। लाज़मी न आहे 8 साल असीं मदरसनि में पढ़ी करे असांजे मथां जॾहिं आलिम जी दस्तारबंदी थी उन खां पोइ असीं तबलीग करियूं, कॾहिं बि न। जंहिं माण्हू वटि जेतिरो इल्मु आहे उहो माण्हू अॻियां ते पहुचाए। तव्हां जुमे नमाज़ में आहियो, तव्हां कलाक जो, अधु कलाक जो, मुने कलाक जो ख़ुतबो तव्हां ॿुधो, तव्हांजे साम्हूं हुन में जेतिरियूं क़ुरान करीम जो आयतूं, जेतिरियूं तव्हां हदीसूं ॿुधियूं, लाज़मी न आहे मुकमल हिकिड़े माण्हू खे यादि थी वञे। उन मां तव्हां जेकॾहिं 2 ॻाल्हियूं यादि रखी छॾियूं, उहे 2 ॻाल्हियूं तव्हां वञी करे ॿियनि दोस्तनि ते पहुचायूं आहिनि। हिकु दोस्त खे, ॿिए दोस्त खे, 3 दोस्त खे, ऐं तव्हांजे चवण जे करे हिकु माण्हू जेकॾहिं हिदायत अची वियो, अल्लाह जे पैगम्बर सैयदना अली रज़ी अल्लाह उनखे फरमाए, अली जेकॾहिं तुंहिंजे तबलीग ते हिकु माण्हू बि सिधे रस्ते ते अची वियो, तुंहिंजे लाइ ज़िंदगी में ॻाढ़नि क़ीमती उठनि खां बि बहितरीनु कमु अथई। उन वक़्त में सभ खां क़ीमती शइ उठ हुआ। हिन वक़्तु तव्हां ईअं सम्झो सवारी में असां वटि जहाज़ जो हिसाबु रखूं, वॾे वॾी सवारी इंसान जी
लेकिन उन वक्त में वॾे वॾी सवारी इंसान जी उठ हुई, उठ का मथे क़ीमती सवारी कोन्हे, यानी सवारी जे तइदाद में माल जे अंग में जेका आख़िरी लिमिट हुई, अल्लाह जे पैगंबर उहा शइ ॿुधाए अली रज़ी अल्लाह ताला फरमाईंदा अली तुंहिंजे लाइ हिकिड़ो माण्हू जेकॾहिं तुंहिंजे चवण ते सुठे रस्ते ते अची वियो हुयो, दीन ते अची वियो हुयो, तौहीद क़बूल करे वरिताई, उहो चङो कमु करणु शुरू करे छॾियईं, इहो तुंहिंजे लाइ ॻाढ़नि उठनि खां बहितर आहे। अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलाम जी ॿी हदीस आहे, पाण अलैहिस्सलाम फरमाईंदा मन दल अला खैरिन फलहु अज्र मिस्ल फाइलिही, जंहिं माण्हू कंहिं शख़्स खे चङे कम जो ॾस ॾिनो आहे त बा तूं निमाज़ पढ़, तूं ही कमु कर, तूं बुराई छॾे ॾे, तूं चोरी छॾे ॾे, फलां कमु तूं नेकी जो कर, नेकी जो ॾस ॾे थो, जेसीं ताईं उहो शख़्स ज़िंदगी में जेतिरियूं नेकियूं करे थो उनजो सवाबु उन खे नेकी करण वारे खे मिलंदो रहंदो ऐं उन ॾस ॾियण वारे माण्हू खे मिलंदो रहंदो। हुनजो ख़र्चु कहिड़ो थियो, महिनत कहिड़ी थी, पैसो कहिड़ो लॻो, सिर्फ़ु ज़बान जा ॿ लफ़्ज़ चवणा पिया, उहा ही कमु छॾे ॾे थो। ऐं इहा ई शइ इंसानु ज़िंदगी में सोचे थो, असां दोस्ती आहे, असांजी दुश्मनी आहे, मयार छा हूंदो आहे, असांजी दोस्ती दुश्मनी जो मयार बिरादरी हूंदी आहे, क़ौम हूंदी आहे, इलाइक़ो हूंदो आहे, ज़बान हूंदी आहे, फलाणो माण्हू मुंहिंजी ज़बान जो हुनजे करे मुंहिंजी दोस्ती आहे, मुंहिंजी क़ौम जो हुनजे करे दोस्ती आहे, मुंहिंजो क्लास फेलो हुनजे करे दोस्ती आहे, मुंहिंजी पार्टी सां मुंहिंजो ताल्लुक़ हुनजे करे दोस्ती अथव, कंहिं बि शख़्स जे हवाले सां या कारोबार में मुंहिंजी त फलाणे शख़्स सां पार्टनरशिप हुनजे करे मुंहिंजी दोस्ती आहे। लेकिन अल्लाह ताला उन माण्हू जे लाइ ख़ुशख़बरी ॿुधाई आहे। रसूल करीम अलैहिस्सलाम फरमाईंदा क़यामत जे ॾींहुं जंहिं ॾींहुं इंसान जे लाइ का बि छां कोन हूंदी, को पाछो कोन हूंदो, उन ॾींहुं कुझु अहिड़ा शख़्स हूंदा जिन खे अल्लाह ताला स्पेशली नाले सां सॾे करे पंहिंजे अर्श मुबारक जी छां नसीब कंदो। ऐनल मुतहाबैन फिया, पोइ किथे उहे माण्हू जिन माण्हुनि जी दुनिया में मोहबत मूं अल्लाह कारण हुई, मुंहिंजे दीन ख़ातिर हुई। इहा ई शइ अल्लाह जे पैगंबर असांखे सम्झाई आहे, अल हुब्बु फिल्लाह वल बुग़्ज़ु फिल्लाह। हिकु माण्हू सां तव्हांजी मोहबत सिर्फ़ु इन करे आहे, हू दीनदार आहे, हू नेक आहे, हू सुठो आहे। हिकु शख़्स सां तव्हांजी कावड़ सिर्फ़ु इन जे करे आहे, दोस्ती पंहिंजी जॻह ते, चोरी न छॾींदे पंहिंजी दोस्ती का बि कान्हे, फलाणो नशो न छॾींदे पाण जा तालुकात कुझु बि न आहे, फलां बुराई तो मां न वेंदी एसि ताईं तुंहिंजो मूंसां को बि तालुक कोन्हे। मुमकिन आहे हुन माण्हू खे तुंहिंजी ज़रूरत हुजे, मजबूरी हुजे, दुनिया में असीं मजबूर करे वठंदा आहियूं न, को दोस्त आहे ॻाल्हि कोन थो मञे ऐं उनजे वस में न आहे, असीं मजबूर करे वेंदा आहियूं, बाबा जेकॾहिं हिन ॻाल्हि ते न बीठे न त अॼु खां पोइ पाण जा तालुकात ख़तमु। चवंदो बसि छा करियां, दिलि कोन थी तस्लीम करे, नियत कान हुई, मूं में इहा सघ न आहे, पर तुंहिंजे करे आउं इहो ज़हर जो ढुक भरे थो छॾियां। दुनिया में दोस्त खे मजबूर करे छॾींदो आहे। छा कॾहिं असां पंहिंजे ज़मीर खां पुछूं, पंहिंजो पाण खां पुछूं, कंहिं दोस्त खे असां इन शइ ते मजबूर कयो आहे त जेकॾहिं अॼु खां पोइ तो हीउ फलाणो बुराई जो कमु कयो, पाण जा के कुझु तालुकात कोन आहिनि ऐं तव्हांजे प्रेशर जे करे उन माण्हू उहा बुराई छॾे ॾिए थो, केॾी वॾी ख़ुशि नसीबी जी ॻाल्हि आहे। त अल्लाह जे पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जे इंसान खां सुवाल थींदो वअन इल्मिही, इल्म जे बारे में, जेतिरी तोखे ॼाण हुई, जेके ॻाल्हियूं तोखे ज़हन में हुयूं, हीअ शइ मुंहिंजे लाइ हलाल आहे, हीअ शइ मुंहिंजे लाइ हराम आहे, छा उन जे हराम ॿुधण खां पोइ उन शइ खे तूं छॾियो या कोन छॾियो? अॼु असां सोचूं था न, मस्जिद में आयासीं, तकरीर ॿुधीसूं, मौलवी साहब असांखे अल्लाह जे क़ुर में आयतूं ॿुधायूं, पैगंबर जूं हदीसूं ॿुधायूं त निमाज़ मुस्लमान जे मथां फ़र्ज़ु आहे, फ़र्ज़ु आहे, कंहिं बि सूरत में माफ़ न आहे। इंसान जी बिस्तरे जे मथां उथी वेहण जी सघन आहे तॾहिं बि निमाज़ नथो छॾे। मस्जिद खां ॿाहिरि निकितासीं, हाणे असां ख़ुदि सोचूं, मूं ताईं इल्मु पइजी वियो, मूं ताईं ॼाण पइजी वई, अल्लाह जे क़ुर जी आयत बि थी, पैगंबर जी हदीस पे थी त कंहिं बि सूरत में निमाज़ माफ़ कोन्हे। हाणे आउं ईंदड़ जुमे खां पहिरीं मस्जिद में अचां थो या न वरी मुंहिंजी जुमे ते हाज़िरी थींदी? जेकॾहिं उन अल्लाह जे पैगंबर जी हिकु हदीस मुंहिंजी ज़िंदगी में इनक़लाब आणे छॾियो, अल्हम्दुलिल्लाह इहा असांजी ख़ुशि नसीबी आहे। ऐं जेकॾहिं अहिड़ियूं कई हदीसूं असीं ॿुधण खां पोइ वरी जुमे ते हाज़िरी थींदी, विच में मस्जिद ॾे रुख बि न कंदासूं, त पोइ असां सोचूं इहो क़यामत जे ॾींहुं असां खां डबल पुछाणो थींदो। निमाज़ न पढ़ण जो पुछाणो अलॻि ऐं असांखे जंहिं शइ जो इल्मु हो न, ॼाण हुई, ख़बर हुई, उनजे बावजूदि असां न कमु कयोसीं, इन जो पुछाणो असांखे अलॻि थींदो ऐं ॿिन्ही शयुनि असांखे सवालु जवाबु ॾियणो पवंदो। त अल्लाह जे पैगंबर असां फरमाईंदा त उन इंसान खां उनजे इल्म जे बारे में सुवालु थींदो। ऐं टियों सुवालु अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जन फरमाईंदा वअन मालिही मिन अयन इक्तसबहु फीमा अनफक़हु,
उन इंसान खां ॿ सुवाल जेके अॻियां थींदा माल जे बारे में, किथां कमायो थो ऐं किथे ख़र्च कयो। इहे ॿई शयूं लाज़मी आहिनि, ज़रूरी आहिनि। असांजे हिन वक़्तु मुआशिरे में हिकु क़िस्म जी शैतान असांखे सोच ॾेई छॾी आहे। उहा सोच हीअ आहे त उहा दीन जो तालुक़ सिर्फ़ु मस्जिद ताईं आहे। कारोबार में इस्लाम कोन हलंदो, कारोबार में मज़हब कोन हलंदो। कारोबार में जेकॾहिं मज़हब आंदमि त मुंहिंजो दुकानु बंदि थी वेंदो। इहा शैतानी सोच आहे, शैतानी सोच है। इस्लाम वो आलमगीर दीन है जंहिं असांजी ज़िंदगी में हर मोड़ ते रहनुमाई कई आहे। ज़िंदगी में कंहिं बि जॻह ते इस्लाम असांखे अकेलो न आहे छॾियो। ॿार जे ॼमण खां वेंदे उन जे क़बर में दफ़न थियण ताईं इस्लाम हर जॻह ते असांजी रहनुमाई कई आहे। ऐं इन मामलात में, कारोबार जे मामलात में दीन इस्लाम असांजी वॾी रहनुमाई कई आहे। अल्लाह ताला क़ुरान करीम में हिकु जॻह ते न, इलाही सारी जॻहियुनि ते असांखे ज़िंदगी जे अंदरि ख़ुसूसन इन मामलात में वधीक एहतियात करण जो हुकुम कयो आहे। अल्लाह तबारक ताला असांखे जेको गिरा, जेको लुक़मो असां पंहिंजे पेट में लॻायूं था न, रब उन जे बारे फरमायो फकुलू मिम्मा रज़क़कुमुल्लाहु हलालन तय्यबा। तव्हांखे जेको रब रोज़ी ॾिनी आहे उहा तव्हां खाओ, लेकिन ॿ शर्त ज़रूरी आहिनि। उहा शइ पाक हुजे, खबीस न हुजे, पलीत न हुजे। ऐं ॿिए नंबर ते जेको रस्तो तव्हां ताईं पहुचण जो आहे न, उहो हलाल तरीक़े वारो हुजे। हलाल ऐं पाकीज़ा रोज़ी तव्हां खाओ। वश्कुरू नेमतुल्लाहि इन कुंतुम इय्याहु ताबुदून। अल्लाह जी नेमतुनि जो शुक्र अदा करियो जेकॾहिं तव्हां उन अकेले अल्लाह जा इबादत गुज़ार आहियो था। हर इंसान चवे थो न ऐं अल्लाह जी इबादत करियां थो, ऐं मुवहिद आहे, मुंहिंजे अंदरि तौहीद आहे। त तौहीद जी हिकिड़ी निशानी इहा बि आहे, उहो इंसानु हराम रोज़ी खे कॾहिं वेझो कोन वेंदो। अल्लाह तबारक ताला ॿी जॻह ते असांखे इहो सबक़ सेखारियो आहे, या अय्युहन्नासु कुलू मिम्मा फिल अर्दि हलालन तय्यबा। ए इंसानो, ज़मीन जी रोज़ी उहा तव्हां खाओ जेका हलाल हुजे ऐं पाकीज़ा हुजे। वला ततबिउ ख़ुतवात शैतान। तव्हां शैतान जा क़दम विखूं खणी करे हुनजे पोयां तव्हां न हलो। छो? इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। इहो शैतान तव्हांजे लाइ वाज़े पधरो दुश्मन आहे। अल्लाह ताला हिन जॻह ते कारोबार जे मामलात में, खाइण पीअण जे मामलात में शैतान खां असांखे तंबीह कई आहे। शैतान तव्हांजो दुश्मन आहे। दुश्मन खे इंसान दुश्मन ई सम्झंदो आहे। मुमकिन आहे काफ़ी सारा कम आहिनि जो दुनिया सॼी करे बि छा थी पियो। जेकॾहिं तव्हां बैंक मां व्याज खयो आहे, दुनिया सॼी खणे बि छा थी पियो। फलाणो निमाज़ी आहे, उहो बि साॻी शइ बैंक मां व्याज खणे पियो, फलां तंज़ीम खां व्याज खणे पियो। जेकॾहिं तो खणी वरितो छा थी पियो। हीउ शैतान इंसान खे इन जॻह ते बीहारे करे हथु कढी वेंदो आहे। रसूल करीम अलैहिस्सलाम जे दौर में जंग बदर लॻे थी न, मके जे मुशरिकनि खे जंग जे मैदान में कंहिं आंदो? शैतान आणे थो। ऐं शैतान गैरत ॾियारे थो। चवे थो तव्हां हिते सुकून सां मके में वेठा आहियो, पोयां तव्हांजा काफ़िरा लुटजनि पिया, मुस्लमान थोरा आहिनि, तव्हां ताक़तवर आहियो, सरदार आहियो, अञा बि ख़ामोश थी वेठा आहियो। उन्हनि खे गैरत जूं ॻाल्हियूं यादि ॾियारे करे जो तो आऊं बि अव्हां सां गॾु हलां थो न, तव्हां हलो। गॾिजी हले थो, जॾहिं मैदान जंग में पहुचे थो, उन टाइम ते शैतान सभिनी खां भॼण वापसी वारे थो। पुछण वारा पुछनि था केॾां थो वञी? चवंदो इन्नी अख़ाफ़ुल्लाह, मूंखे अल्लाह जो डपु थो थिए हाणे। छो त जेका शइ मूंखे अल्लाह जा मलाइक नज़र अचनि पिया, अव्हांखे नज़र ई कोन था अचनि। मुस्लमाननि काफ़िरनि खे मुस्लमाननि जे चंबे में ॾेई करे वापसी वञे थो हलियो। पोइ जेको हुननि जो हशर थियो ज़िंदगी दुनिया ॾिठो आहे। हमेशह शैतान ईअं कंदो आहे। कॾहिं हिकु इंसान नेक आहे, निमाज़ी आहे, उनखे चवंदो बाबा फलाणो कमु तूं कर न, दुनिया सॼी जो कमु करे पई। उन माण्हू खे उन जॻह तां वठी करे उन कम में मुलवस कंदो आहे। जॾहिं उहो उन कम जे अंदरि मुलवस थींदो आहे, तॾहिं ॿियनि माण्हुनि खे ॿुधाईंदो, ॾिसो भला अव्हांजो ही इमाम साहिबु आहे, अव्हांजो ही मौली साहिबु आहे, अव्हांजो ही निमाज़ी आहे, अव्हांजो ही हाजी साहिबु आहे। इन जा ही हालत ई। ऐं उन टाइम ते शैतान इंसान जे किरदार खे उघाड़ो करे छॾींदो आहे। अल्लाह जे पैगंबर सैयदना आदम अलैहिस्सलाम न जॾहिं शुरू में अल्लाह ताला मञे कई न हिन वण मां नाहे खाणो, त शैतान आदम अलैहिस्सलाम खे हुकुम कयो त हिन वण मां खाओ। पोइ नतीजो छा निकितो? अल्लाह ताला क़ुरान करीम में उन शइ जो ज़िक्र कयो आहे त जॾहिं शैतान आदम अलैहिस्सलाम खे उन वण मां खाइण जो चयो, फलम्मा ज़ाक़ा, जॾहिं आदम अलैहिस्सलाम अम्मा हवा उन वण मां थोरो चखियो मस अथनि, खाधो न अथनि, अञा ज़ाइक़ो वरितो अथनि। उन टाइम छा थियो? जिस्म जा कपिड़ा लही वञनि था ऐं जिस्म उघाड़ो थी वञे थो। फतफ़िका यक्सिफ़ान अलैहिमा मिन वरक़िल जन्नह। रब फरमाए थो उन टाइम ते आदम अलैहिस्सलाम अम्मा हवा छा कनि था?
जन्नत वण जा पन पटे करे पंहिंजे जिस्म जो ओघर ढकनि था। शैतान पंहिंजे मक़सद में कामयाब थियो। कहिड़े में? त आदम अलैहिस्सलाम जो जिस्म त लिबास लाराया, लिबास लाराया। अॼु तुंहिंजे मुंहिंजे बारे में साॻी कोशिश आहे त हिन जो जिस्मानी लिबास हुजे, किरदार जो लिबास लाराए छॾियां। दुनिया जे साम्हूं जेकर सुठे लिबास में हुजे, हिन किरदार जे हिसाब सां इंसान उघाड़ो थी करे हले। ऐं शैतान कारोबार जे मामलात में असांजो कमु ईअं वठंदो आहे। अॼु असां ख़ुदि सोचूं, कारोबार जे मामलात में असां माल कमाइण जे चकर में कहिड़ा कहिड़ा कम करे हराम जी रोज़ी पाण बि खाईंदासूं, पंहिंजे बचनि खे बि खाराईंदासूं। व्याज जो तरीक़ो जेको सभ खां ख़बीस तरीक़ो आहे, उहो असां वटि राइज आहे, जंहिंजे बारे में अलाह ताला क़ुरान करीम में ऐलान कयो आहे, जेकॾहिं तव्हां व्याज नथा छॾियो, सूद नथा छॾियो, फ़ाज़नु बिहर्ब मिन अल्लाह व रसूल, अल्लाह ऐं उनजे पैगंबर सां जंग जो ऐलान करियो। अॼु कंहिं में ज़रूरत आहे? कोई इंसान सोचे सघे थो? अॼु इंसान जे मुक़ाबले में कोन थो अचे। ऐं हीउ साॻी इंसान उहो गुनाह जो कमु करे सिर्फ़ु पैसनि जे चकर में अल्लाह उनजे पैगंबर सां जंग जो ऐलान करे वञे थो। कॾहिं असां सोचियो आहे उहो नतीजो उनजो छा निकिरंदो? नतीजो छा निकिरंदो? ऐं इन ई साॻी व्याज खे अल्लाह तबारक तआला क़ुरान करीम में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते असांजे लाइ हराम कयो आहे। रब क़ुरान करीम में असांजे उन सोच खे, उन ज़हनियत खे ख़तमु कयो आहे जेके माण्हू चवनि था न, ज़ालिक बिअन्नहुम क़ालू इन्नमल बयउ मिस्लु रिबा। बाबा जीअं कारोबार में पैसो वधे थो न, व्याज में पैसो वधे थो, छा थी पियो? रब फरमाए थो न, व्याज अलॻि शइ आहे, कारोबार अलॻि शइ आहे। यमहकुल्लाहु रिबा व युर्बि सदक़ात। अल्लाह ताला व्याज खे घटाईंदो आहे। हिकु तरफ़ तव्हां लख रुपया व्याज मिली वञे तव्हांखे, ऐं ॿिए तरफ़ तव्हांजो नुक़सानु वॾो थी पवंदो हलियो। ऐं सदको जेको आहे अल्लाह उनखे सांभींदो आहे, संभालींदो आहे। जे हिकु शख़्स पंहिंजे माल जे फर खे संभालींदो आहे, ईअं उनजो सदको क़यामत जॾहिं वधीक ईंदो। वल्लाहु ला युहिब्बु कुल्ल कफ़ारिन असीम। ॿी जॻह ते फरमाए, या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह व ज़रू मा बक़िया मिन रिबा इन कुंतुम मुमिनीन। ए ईमान वारो, अल्लाह खां डिॼो ऐं पंहिंजे व्याज जे पुराणनि मामलात खे छॾे ॾियो। ऐं ॿी जॻह ते फरमाए, अल्लाह ताला फरमाए, या अय्युहल्लज़ीना आमनु ला ताकुलू रिबा अज़आफ़ मुज़ाफ़ा वत्तक़ुल्लाह लअल्लकुम तुफ़्लिहून। ईअं अल्लाह तबारक तआला ॿी जॻह ते फरमायो, वमा आतैतुम मिन रिबा लियरबू फी अमवालिन नास। तव्हां व्याज इन जे लाइ वठो था तव्हांजो माल वधे, कॾहिं बि न। फला यरबू इंदल्लाह, व्याज वठण वारे जो माल अल्लाह जे हिसाब में वधंदो कोन्हे बल्कि घटंदो आहे। वमा आतैतुम मिन ज़कातिन तुरीदून वजह अल्लाह फउलाइक हुमुल मुज़ीफ़ून। जेके तव्हां अल्लाह जे रस्ते में ज़कात ॾियो था, सदको ॾियो था, इहा शइ तव्हांजे माल में वाधारे जो सबबु बणंदी आहे। तंहिंजे करे इहे सभई उहे तरीक़ा आहिनि जिन सां असां पंहिंजे हलाल रोज़ी खे हराम बनाईंदा आहियूं, पाण बि खाईंदा आहियूं, पंहिंजे बचनि खे खाराईंदा आहियूं। त अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जिन फरमाइनि था त इंसान खां इहो बि सुवालु थींदो उनजे माल जे बारे में। ऐं बाक़ी जेके सुवाल आहिनि टाइम जे क़िलत जे हिसाब सां तव्हांजे साम्हूं वधीक उन तफ़सील ते नथा ॿुधाए सघूं। अल्लाह तबारक तआला असां सभिनी मुस्लमान खे इन शइ जी तयारी करणु घुरिजे। अल्लाह तबारक तआला खां दुआ आहे। ऐं उन सुवालनि जे हवाले सां आख़िरी जेके सुवाल आहिनि उन में अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम फरमाइनि था, इंसान खां जिस्म जे बारे में सुवालु थींदो, जिस्म किथे ख़र्च कई। ॿी हदीस में पाण में ईंदा वन शबाब ई, उनजी जवानी जो सुवालु इंसान खां। जवानी इंसान जे लाइ वॾी क़ीमती आहे। जवानी में इंसान जी इबादत हिकु वॾी हैसियत रखे थी। पोड़पुण में, पीरी में इंसान जूं सभई हसरतूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि ऐं सॼी दुनिया खां लातालुकात थी करे पोइ जेकॾहिं इबादत कंदो आहे, इहो कमाल न आहे। कमाल तॾहिं आहे जॾहिं इंसान जवानी जे ॾींहंनि में रब जी इबादत करे। जिन जवाननि पंहिंजी जवानी जे ॾींहं में अल्लाह जे लाइ, अल्लाह जे पैगंबर जे लाइ ज़िंदगी वक़ुफ़ करे छॾी, तारीख़ अॼु बि उन्हनि माण्हुनि खे कोन थी विसारे। सूरह कैफ़ में तव्हां जिन माण्हुनि जो वाक़ियो पढ़ो, इहे केरु हुआ? इन फितियतुनि, नौजवान हुआ। असां जंहिं सिंध जी धरती ते रहूं था, इन सिंध खे बाबुल इस्लाम जे एज़ाज़ सां अल्लाह ताला नवाज़ियो। इन में किरदार मोहम्मद बिन कासिम नौजवान जो आहे। सहाबा किराम जी जमायत ॾिसो तव्हां, जिन सहाबा वॾा कारनामा सां अंजाम ॾिना, अक्सर सहाबा नौजवान हुए। नौजवान जॾहिं पंहिंजी ज़िंदगी मुस्बत तरीक़े ते हलाए थो, तारीख़ जो हिसो बणिजी वञे थो। तारीख़ हुनखे कॾहिं कोन विसारींदी आहे। जॾहिं नौजवान पंहिंजी जवानी जी बेक़दरी कंदो आहे, तारीख़ उनखे बि कोन विसारींदी आहे, पर उनखे मनफ़ी अंदाज़ में पेश कंदी आहे। मनफ़ी अंदाज़ में पेश कंदी आहे कि अल्लाह जी नेमत असांजे मथां जेके चंद मूं शयूं तव्हांखे ॿुधायूं, अल्लाह तबारक तआला खां दुआ आहे अल्लाह ताला सभिनी मुस्लमान खे
इन्हनि सवालनि जे जवाब जी तैयारी करण तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला असांखे इहा तौफ़ीक़ अता फरमाए जो असां क़यामत जे ॾींहुं रब जे साम्हूं इन्हनि सवालनि जा जवाब सही ॾेई सघूं। लेकिन उन्हनि सवालनि जे जवाबनि जे लाइ असांजो किताब पढ़ण जी ज़रूरत कोन पवंदी, असांखे ॿी का तैयारी कोन करणु पवंदी, पंहिंजे अमल जी तैयारी करणी पवंदी, पंहिंजे किरदार में तब्दीली आणे पवंदी, पंहिंजे लहजे में तब्दीली आणे पवंदी, मखलूक सां, अवाम सां, ॿियनि माण्हुनि सां पंहिंजे तालुकात में तब्दीली आणे पवंदी, पंहिंजो पाण खे हर मामले में पंहिंजो पाण खे हेठि तवाज़ो आजिज़ी निवड़त इंसान खे हमेशह कामयाब करे छॾींदी आहे। तकलीफ़नि ते सब्र असांखे कामयाब कंदो आहे, मामलात में असांखे हमेशह दीन जी रहनुमाई असांखे कामयाब कंदी। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।